ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 5/9/2025। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांजी प्रतिज्ञा आहे कि जेसिताईं असां पावन न ठहियूं तेसिताईं बाप खे यादि कंदा रहंदासीं, हिकु बाप खे ई प्यारु कंदासीं। प्रश्न: सयाना ॿार समय खे ॾिसंदे कहिड़ो पुरुषार्थ कंदा? उत्तर अंत में जॾहिं शरीर छुटे त बसि हिकु बाबा जी यादि रहे, ॿियो कुझु यादि ई न अचे। अहिड़ो पुरुषार्थ सयाना ॿार हाणे खां कंदा रहंदा। शिव जी कर्माती ठही करे वञिणो आहे, हिन जे लाइ हिन पुराणी खाल सां ममत्व कढी छॾिणो। बसि असां वञूं था बाबा वटि। गीता न असां तव्हां सां जुदा थींदासीं। ओम शांति। बाबा ॿारनि प्रति सम्झाईंदा आहिनि। ॿार प्रतिज्ञा कंदा आहिनि बेहद जे बाप सां, है न। ॿार प्रतिज्ञा कंदा आहिनि बेहद जे बाप सां। बाबा असां तव्हांजा ठहिया आहियूं। अंत ताईं जेसिताईं असां शांति धाम में पहुचूं, तव्हांखे यादि करण सां असांजा जन्म जन्मांतर जा पाप जो सिर ते आहिनि उहे जली वेंदा, है न। बाबा असां तव्हांखे ॼाणंदा आहियूं बेहद जो बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। ॿार प्रतिज्ञा कंदा आहिनि बेहद जे बाप सां कि असां अंत ताईं तव्हांखे यादि कंदासीं। अंत ताईं जेसिताईं शांति धाम में पहुचूं तव्हांखे यादि कंदासीं, ताकी असांजा जन्म जन्मांतर जा पाप सिर तां उतरी वञनि, जली वञनि। इनखे चइबो आहे योग अग्नि। ॿियो कोई उपाय ई न आहे न। पतित पावन व श्री श्री 108 जगत गुरु खे ई चइबो आहे। उहो ई जगत जो बाप आहे न, जगत जो शिक्षक, जगत जो गुरु। रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान बाप ई अची करे ॾींदा आहिनि। ये पतित दुनिया आहे, इन में हिकु बि पावन थियणु असंभव आहे। पतित पावन बाप ही सर्व जो सदगति कंदा आहिनि। पतित पावन बाप ही सर्व जी सदगति कंदा आहिनि। पतित पावन बाबा ही सर्व जी सदगति कंदा आहिनि। तव्हां बि उन्हनि जा ॿार ठहिया आहियो न। तव्हां सिखो था कि जगत खे पावन कीअं ठाहियूं, है न। असां बि उन्हनि जा ॿार आहियूं त असां बि सिखूं था जगत खे पावन कीअं ठाहियूं। शिव जे अॻियां त्रिमूर्ति ज़रूरु खपे। इहे बि लिखिणो आहे DT सॉल्वेंटी असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। सो बि हाणे कल्प जे संगम युगे क्लियर लिखण बग़ैर मनुष्य कुझु सम्झी न सघंदा। ॿी ॻाल्हियूं सिर्फ़ु BK नाम जो पईंदो आहे, उन में प्रजापिता अक्षर ज़रूरु हुजे। शिव जी ब्रह्मा नाम बि ॾाढनि जो आहे न। प्रजापिता ब्रह्मा कुमार ईश्वरीय विश्वविद्यालय लिखिणो खपे। तव्हां ॼाणंदा आहियो पत्थर जहिड़े विश्व खे पावन पारस त हिकु बाप ई ठाहे सघंदा आहिनि। हिन समय हिकु बि पावन न आहे। सभु हिक ॿिए सां लड़ंदा रहंदा आहिनि, गारियूं ॾींदा रहंदा आहिनि। बाबा जे लाइ बि चई ॾींदा आहिनि कच्छमच अवतार। अवतार कंहिंखे चइबो आहे इहे बि सम्झंदा न आहिनि। अवतार त हूंदो ई हिकु आहे। उहो बि लौकिक रीति शरीर में प्रवेश करे विश्व खे पावन ठाहींदा आहिनि। अलौकिक रीति उहो अवतार बि अलौकिक रीति शरीर में प्रवेश करे विश्व खे पावन ठाहींदा आहिनि। ऐं आत्माउनि खे पंहिंजो शरीर, ॿिया आत्माउनि खे पंहिंजो शरीर वठिणो पवंदो आहे। उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे, परंतु ज्ञान जो सागर आहे त ज्ञान कीअं ॾींदो। शरीर त खपे न। इन ॻाल्हियुनि खे तव्हांजे सवाइ ॿियो कोई न ॼाणंदो आहे। गृहस्थ व्यवहार में रही पवित्र ठहिणो आहे, इहो बहादुरी जो कमु आहे न।
महावीर अर्थात वीरता ॾेखारणी आहे। इहा बि वीरता आहे जो काम सन्यासी न करे सघंदा आहिनि, उहो तव्हां करे सघंदा आहियो। बाप श्रीमत ॾींदा आहिनि, तव्हां हीअं गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र ठहो, तॾहिं ऊच पद पाए सघंदव, है न। बाबा श्रीमत ॾींदा आहिनि, तव्हां हीअं गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र ठहो, तॾहिं ही ऊच पद पाए सघंदव, न त विश्व जी बादशाही कीअं मिलंदी, है न त विश्व जी बादशाही कीअं मिलंदी। इहा आहे ई नरसा नारायण ठहिण जी पढ़ाई, इहा पाठशाला आहे न। ॾाढा पढ़ंदा आहिनि, हिन करे लिखो ईश्वरीय विश्वविद्यालय। ये त बिल्कुलु राइट अक्षर आहे। भारतवासी ॼाणंदा आहिनि कि असां विश्व जा मालिक हुआसीं। कल्ह जी त ॻाल्हि आहे, हाणे ताईं राधे कृष्ण अथवा लक्ष्मी नारायण जा मंदर ठहींदा रहंदा आहिनि। कई त पोइ पतित मनुष्यनि जा बि ठाहींदा आहिनि। द्वापर खां वठी करे त आहे ई पतित मनुष्य, काथे शिव जा काथे देवताउनि जा मंदर ठाहिणा आहिनि, काथे इहे पतित मनुष्यनि जा मंदर ठाहिणा। इहे कोई देवता थोरी आहिनि, मतिलबु कई माण्हू हितां जे माण्हुनि जा बि मंदर ठाहीनि न। त बाप सम्झाईंदा आहिनि, इन ॻाल्हियुनि ते ठीक रीति वीचार सागर मंथन करो। बाप त सम्झाईंदा रहंदा आहिनि, दिन प्रतिदिन लिखित चेंज थींदी रहंदी आहे। ईअं न पहिरियों छो न अहिड़ो ॿुधायो, ईअं न चईंदव पहिरियों छो न मनमना भव जो अर्थ ॿुधायो। अरे पहिरियों ई थोरी अहिड़ी यादि में ठहरी सघंदव। ॾाढा थोरा ॿार आहिनि जो हर हिकु ॻाल्हि जो रिस्पॉन्ड पूरी रीति करे सघंदा आहिनि। तक़दीर में ऊच पद न त टीचर बि छा करे, ईअं त न आशीर्वाद सां ऊच ठाहे ॾींदो। पंहिंजे खे ॾिसणो आहे असां कहिड़ी सर्विस कंदा आहियूं। वीचार सागर मंथन हलणो खपे। गीता जो भॻवानु केरु, इहो चित्र ॾाढो मुख्य आहे। भॻवानु निराकार, उहो ब्रह्मा जो शरीर बग़ैर त ॿुधाए न सघंदा न। उहे ईंदा ई आहिनि ब्रह्मा जे तन में संगम ते, न त ब्रह्मा विष्णु शंकर काथां जे लाइ आहिनि। बायोग्राफी त खपे न। कोई बि ॼाणंदो न आहे। ब्रह्मा जे लाइ चईंदा आहिनि 100 भुजा वारो ब्रह्मा वटि वञो, 1000 वारे वटि वञो। इन ते हिकु कहानी ठहियलु आहे। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार ढेर आहिनि, हिते ईंदा ई आहिनि पवित्र ठहिण। जन्म जन्मांतर अपवित्र ठहींदा आहिनि, हाणे पूरो पवित्र ठहिणो आहे। श्रीमत मिलंदी आहे, मामेकम यादि करो। कोई खे त हाणे ताईं बि सम्झ में न ईंदो आहे कि असां यादि कीअं करूं। मुंहिंजी पईंदा आहिनि, बाबा जो ठही करे ॿियो विक्रमाजीत न ठहनि, पाप न कटनि, याची यात्रा में न रहनि, त छा पद पाईंदा। बस सरेंडर आहिनि, परंतु उन्हनि सां छा फ़ाइदो। जेसिताईं पुण्य आत्मा ठही ॿियनि खे न ठाहिनि, तेसिताईं ऊच पद पाए न सघंदा। जेतिरो थोरो मूंखे यादि कंदा, ओतिरो पद बि कम पाईंदा। डबल ताजदारी कीअं ठहींदा, पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार देरी सां ईंदा। ईअं न असां सभु कुझु सरेंडर करे छॾियो, इन करे डबल सिरताज ठहींदासीं। न, पहिरियों दासी ठहींदे पोइ पिछाड़ी में थोरो बहुत मिली वेंदो। ॾाढनि खे त इहा अहंकार रहंदो आहे असां त सरेंडर आहियूं। अरे यादि बग़ैर छा ठहींदव। दासी ठहिण सां त साहूकार प्रजा ठहिणु सुठो। दासी बि कोई श्री कृष्ण सां गॾु थोरी जुड़ंदी। इहा ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। इन में ॾाढी महिनत करणी पए। थोरे में ख़ुशि न थियणो आहे। असां बि राजा ठहींदासीं।
ईअं त ढेर राजायूं ठही वञनि। बाबा चईंदा आहिनि पहिरियों मुख्य ॻाल्हि इहा यादि जी यात्रा। जो सुठी रीति यादि में रहंदा उन्हनि खे ख़ुशी रहंदी। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। सतयुग में ख़ुशी सां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि। हिते त रोइण लॻी वेंदा आहिनि। सतयुग जी ॻाल्हि ई भुलिजी विया आहिनि। हुते त शरीर ईअं छॾंदा जीअं सर्प मिसल। तव्हां ॼाणंदा असां आत्मायूं आहियूं। हीअ त पुराणो शरीर आहे न, हाणे छॾिणो ई आहे। सियाना ॿार जो बाप जी यादि में रहंदा आहिनि। हू त चईंदा आहिनि बाप जी यादि में ई शरीर छॾो, पोइ वञी करे बाप सां मिलो। कोई बि मनुष्य मात्र खे पतो न आहे कि कीअं मिली सघंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे रास्तो मिलियो न, हाणे पुरुषारथ करो था, जीते जी मरिया आहियो, परंतु जबकि आत्मा भी पवित्र ठहे न। पवित्र ठही पोइ इहो पुराणो शरीर छॾे ॾियणो। सम्झंदा आहिनि किथे कर्मातीत अवस्था थी वञे त इहे शरीर छुटे, परंतु कर्मातीत अवस्था थींदी त आपे ई शरीर छुटी वेंदो, है न। परंतु कर्मातीत अवस्था थी वञे त आपे ई शरीर छुटी वेंदो। बसि असां बाबा वटि वञूं था। हिन पुराणे शरीर सां जीअं नफ़रत ईंदी आहे, सर्प खे पुरानी खाल सां नफ़रत थींदी आहे न। तव्हांजी नई खाल तयारु थिए थी, परंतु जॾहिं कर्मातीत अवस्था थिए पिछाड़ी खे तव्हांजी अवस्था अहिड़ी अवस्था थियणी आहे। बसि हाणे असां वञूं था। लड़ाई जी बि पूरी तयारी थींदी। विनाश जो सॼो मदार तव्हांजी कर्मातीत अवस्था ते आहे। अंत में कर्मातीत अवस्था खे नंबरवार सभु पहुची वेंदा। केतिरो फ़ाइदो आहे। तव्हां विश्व जा मालिक ठहींदव त केतिरो बाप खे यादि करिणो आहे। तव्हां ॾिसंदव कई अहिड़ा बि निकिरंदा जो बसि उठंदे वेंदे बाप खे यादि कंदा रहंदा। मौत साम्हूं बीठो आहे न। अख़बारनि में अहिड़ो ॾेखारींदा जीअं कि हाणे लड़ाई छिड़णी आहे। वॾी लड़ाई छिड़ंदी त बॉम्ब्स हलंदा, देरी न लॻंदी। सियाना ॿार सम्झदा, बेसमझ जो आहिनि, कुझु न सम्झी सघंदा। जरा बि धारणा न थींदी आहे। हा बल कंदा रहंदा आहिनि, सम्झदा कुझु न आहे। यादि में न रहंदा आहिनि। जो देह अभिमान में रहंदा आहिनि, इहा दुनिया यादि रहंदी आहे न, है न। जो धारणा बि बाबा चईंदा आहिनि सियाना ॿार सम्झंदा आहिनि, बेसमझ त कुझु न सम्झंदा आहिनि। जरा बि धारणा न हूंदी आहे। हा भल कंदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहिनि। यादि न रहंदी आहे न। जो देह अभिमान में रहंदा आहिनि, इहा दुनिया यादि रहंदी आहे उन्हनि खे। उहो छा सम्झी सघंदा। हाणे बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी ठहो, कुझु बि यादि न रहे, बसि मां आत्मा ऐं बाबा। देह जो भान भुलिजंदा वञो। पिछाड़ी में तव्हां ॾाढी कोशिशि करणु लॻी पईंदा। हाणे सम्झंदा न आहिनि न। पोइ पिछाड़ी में ॾाढो पछताइणो पवंदो। बाबा साक्षात्कार बि कराईंदा। इहे पाप कया, हाणे खाओ सजा। पद बि ॾिसो, शुरू में ईअं साक्षात्कार कंदा हुया, पोइ पिछाड़ी में बि साक्षात्कार कंदा। बाबा चईंदा आहिनि पंहिंजी इज़त न गवायो, पंहिंजी
पंहिंजी पत अर्थात इज़त न गवायो। पढ़ाई में लॻी वञण जो पुरुषार्थ करो। पंहिंजी खे आत्मा सम्झी मामेकम यादि करो। वो पतित पावन आना, दुनिया में कोई पतित पावन न आहे। शिव भगवान वाचे जबकि चईंदा आहिनि सर्व जो सदगति दाता पतित पावन हिकु आहे, उन्हनि खे ई सभु यादि कंदा आहिनि। परंतु जॾहिं पंहिंजे खे आत्मा बिंदी सम्झे तॾहिं बाप जी यादि अचे। तव्हां ॼाणंदा असांजी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ नूंडल आहे। उहो कॾहिं विनाश थियण वारो न आहे। इहे त सम्झाइण कोई मासी जो घर न आहे। भुलिजी वेंदा आहिनि, इन करे कोई सम्झाए न सघंदो आहे। देह अभिमान बिल्कुलु सभिनि खे मारे छॾंदो आहे। इहो मृत्यु लोक ठही वियो आहे न। हाणे अकाले मरदा रहंदा आहिनि। जीअं जानवर पंक्षी आदि मरी वेंदा आहिनि न, वैसे मनुष्य बि मरी वेंदा आहिनि। फ़र्क़ु कुझु न आहे। लक्ष्मी नारायण खे त अमरलोक जा मालिक आहिनि न। अकाले मृत्यु उते थींदी न आहे। दुखी न आहे न। हिते त दुख थींदो आहे त वञी करे मरदा आहिनि। अकाले मृत्यु आपे ई लाहींदा आहिनि। इहा मंज़िल ॾाढी ऊची आहे। कॾहिं बि क्रिमिनल आहे न ठहे। हिन में महिनत करणी आहे। एतिरो ऊच पद पाइणो आहे। कोई मासी जो घर न आहे। बहादुरी खपे, न त थोरी ॻाल्हि में डरिजी वेंदा आहिनि। कोई बदमाश अंदरि घुसी अचे, हथु लॻाए त डंडो लॻाए करे भॼाए ॾियणो खपे, है न। पर असांजे अंदरि एतिरी शक्ति हुजणी खपे कि हथु लॻाइण त दूरि उहो न अख सां बि न ॾिसे, है न। देवियुनि खे कोई अपवित्र नज़र सां ॾिसंदो आहे। एतिरी शक्ति हुजणी खपे असां में, है न। इहे त बाबा ईअं चवनि था, लेकिन ईअं न सोचो कि हा कोई अंदरि घुसी वेंदो, ईअं हथु लॻाईंदो, न। हथ बि न लॻाए सघंदो। डरपोक थी थोड़ी थियणो आहे। शिव शक्ति पांडव सेना ॻायल आहे न। जो स्वर्ग जा द्वार खोलंदा। शिव शक्ति पांडव सेना आहियूं असां, जो स्वर्ग जा द्वार खोलंदासीं। नाम बालो आहे त पोइ अहिड़ी बहादुरी खपे। जॾहिं सर्वशक्तिवान बाप जी यादि में रहंदव तॾहिं उहा शक्ति प्रवेश कंदी। पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। हिन योग अग्नि सां ई विक्रम विनाश थींदा। पोइ विक्रमाजीत राजा ठही वेंदो, है न। हिन योग अग्नि सां सभु विक्रम विनाश करो, पोइ विक्रमाजीत राजा ठही वेंदो। महिनत आहे न यादि जी, जो कंदो सो पाईंदो। ॿियनि खे बि सावधान करिणो आहे। यादि जी यात्रा सां ई बेड़ो पार आहे। पढ़ाई खे यात्रा न चईंदासीं, है न। उहा आहे जिस्मानी या रूहानी यात्रा। सिधो शांतीधाम घर हली वञो। बाप बि घर में रहंदा आहिनि। मूंखे यादि कंदे कंदे तव्हां घर पहुची वेंदव। हिते सभिनि खे पाठ वॼाइणो आहे। ड्रामा त अविनाशी हलंदो ई आहे न। ॿारनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि बाबा, ॿारनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि। हिकु त बाप खे यादि करो, पवित्र रहो, दैवी गुणनि जी धारणा करो, ऐं जेतिरी सर्विस कंदव ओतिरो ऊच पद पाईंदव। कल्याणकारी ज़रूरु ठहिणो। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। टाना जे लाइ मुख्य सार सदा यादि रहे सर्वशक्तिवान बाबा असां सां गॾु आहिनि। हिन स्मृति सां शक्ति प्रवेश कंदी, विक्रम भस्म थी वेंदा।
शिव शक्ति पांडव सेना नाम आहे त बहादुरी ॾेखारिणी आहे, डरपोक न थियणो आहे। ॿियो आहे जीते जी मरण खां पोइ इहे अहंकार न अचे कि मां त सरेंडर आहियां। सरेंडर थी पुण्य आत्मा ठही ॿियनि खे बि ठाहिणो आहे, इन सां ई फ़ाइदो आहे। वरदाना निर्विघ्न स्थिति द्वारा स्वयं जे फाउंडेशन खे मज़बूत ठाहिण वारा पास विद ऑनर्स ठहो। जो ॿार बहुत काल सां निर्विघ्न स्थिति जो अनुभवी आहिनि न, उन्हनि जो फाउंडेशन पक्को थियण जे कारण स्वयं बि शक्तिशाली रहंदा आहिनि, ॿियनि खे बि शक्तिशाली ठाहींदा आहिनि। बहुत काल जी शक्तिशाली निर्विघ्न आत्मा अंत में बि निर्विघ्न पास विद ऑनर्स थी वेंदी या फर्स्ट डिवीज़न में अची वेंदी। त सदा यही लक्ष्य रहे कि ॾाढे काल सां निर्विघ्न स्थिति जो अनुभव अवश्य करिणो आहे। स्लोगन आहे, हर आत्मा जे प्रति सदा उपकार अर्थात शुभकामना रखो त स्वतः दुआयूं प्राप्त थींदियूं। अव्यक्त इशारो, योग माना शक्ति, शांति जी शक्ति। ये शांति जी शक्ति ॾाढी सहज स्व खे ॿियनि खे परिवर्तन कंदी आहे। इन सां व्यक्ति बदिली वेंदा त प्रकृति बि बदिली वेंदी। व्यक्ति खे त मुख जो कोर्स कराए वठंदव, लेकिन प्रकृति खे बदिलण लाइ शांति जी शक्ति अर्थात योग बल खपे। प्रकृति के परिवर्तन करण लाइ शांति जी शक्ति अर्थात योग बल खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।